अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मैं तव्हांजो पंहिंजो इमामदीन आरबाणी तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामदीन सिंधी। जी दोस्तों, जी तो अॼु जो व्लॉग सेम टू सेम पंहिंजी फील्ड खां ई स्टार्ट कयो आहे। नओं ताज़ो फ्रेश व्लॉग तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़िर कयो आहे। उमेद आहे त डेली रूटीन सां तव्हांखे व्लॉग मुंहिंजा पसंदि ईंदा हूंदा ऐं अॼु जो व्लॉग बि तमामु मज़ेदार व्लॉग थियण वारो आहे। अॼु तक़रीबन मां इज़ी आहियां, इज़ी इन करे आहियां त मुंहिंजी जेका खाद है वो कंप्लीट थी चुकी है। यूरिया जो सेकंड यूरिया इस्तेमाल कई सी तो उनजा व्यू तक ॾेखारींदासीं। बाक़ी फर्स्ट यूरिया मूँ कंप्लीट कर चुको आहियां। ऐं उन के अलावा दोस्तों हाँ सिर्फ मारे इरीगेशन हले पई और जो इरीगेशन हुआ बस कंप्लीट थी वेंदी इंशाल्लाह। अॼु पोइ 2 इंजण पटाईंदासीं ऐं हीअ इंजण का एयरलॉक थी वई बंद थी वई, उनजे करे मां मिस्त्री घुराया पियो। तव्हां गाड़ी नज़र दी हूंदी, इहा ट्राली ते आया आहिनि, नंढी ट्राली अथनि, इन में मोबिल वग़ैरह हूंदो अथनि और साम्हूं जो मिस्त्री हज़रात इंजन वग़ैरह स्टार्ट करनि पिया। उनजा व्यू तव्हांखे चेक करायां थो। तव्हां कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾियो। ऐं मां उन प्लाट में बीठो आहियां जंहिंजी इरीगेशन बस थोड़ी देर में कंप्लीट थियण वारी आहे। पोइ 2 मशीना गॾे करे 4 एकड़ प्लाट आहे उन में हणंदासीं। उहो बि इंशाल्लाह जेको आहे त शाम ताईं कंप्लीट थींदो। शाम ताईं 2 इंजण गुम कंदासीं ऐं जे वरी सुभाणे नओं ताज़ो कमकार थियो त तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। बाक़ी अॼु जो जेको कमकार थींदो उहो तव्हांखे अॼोके व्लॉग में लाज़मी ॾेखारींदासीं। हलो को मां जल्दी सां व्लॉग एंडिंग करे छॾियुमि, तव्हांखे अल्लाह हाफ़िज़ न चई सघियुमि, इन जे करे माज़रत दोस्तों। बाक़ी अॼोको व्लॉग जेको आहे तव्हांखे ठीकु ठाक इंशाल्लाह ॿुधाईंदासीं। फ़िलहाल जेको आहे तव्हांखे मां इंजन स्टार्ट थिए थी, मिस्त्री स्टार्ट कंदा उनजो व्यू तव्हांखे चेक करायूं था एयर कढने सां। ही प्लाट आहे दोस्तों, बस तकरीबन 5-6 भट्ठा बची चुका आहिनि। साम्हूं मिस्त्री जेको आहे पंहिंजी महिनत जारी रखियूं खड़ा आहिनि, जेको आहे स्टार्टिंग वग़ैरह करनि पिया। हिकिड़ो जेको आहे त उनखे हल्को हल्को स्लफ हणे पियो ऐं ॿियो जेको आहे त उन जो एयर वग़ैरह कढे पियो, नट छिके पियो, टाइट करे पियो। साम्हूं ऑपरेटर उहो हुन सां गॾु खड़ो आहे। ही ट्राली अथनि जेके मिस्त्रियुनि जे लाइ जेका गाॾी आहे उहा इहा ई आहे। जेके दोस्तों महिनत पंहिंजी जारी रखियूं खड़ा आहिनि, इंशाल्लाह त स्टार्ट थी वेंदी। स्विंग कमंदो दोस्तों। हाणे तव्हांखे कीअं लॻे पियो? अॻे में स्विंग जेको आहे तव्हांखे मज़ो न ॾिए पियो, छिडरो हल्को, पर हाणे माशाल्लाह थी वियो आहे। ऐं रटून साइड में जेके दोस्तों माशाल्लाह स्टार्ट थी वई आहे, बहितरीन अंदाज़। तव्हांखे पानी वग़ैरह चेक करायूं था। माशाल्लाह दोस्तों चेक कयो, पेट्रोल निकितो आहे असांजे हिन मां फ्यूल मां। ये पानी जा व्यू आहिनि, ये सिस्टम आहिनि, ये चेक कराइण। फाइनली दोस्तों वरी जीअं नओं ताज़ो कमकार थिए थो तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। एम ताईं व्लॉग लाज़मी ॾिसिजो। फाइनली दोस्तों मां फील्ड में बीठो हुयुमि त ओचितो ख़्यालु थियो त फील्ड जी साइड वारे ॻोठ में जेको आहे मस्जिद जो कमु हलियो पियो। मुंहिंजी दिलि चयो त मां चयो उन कम जा व्यू जेके तव्हांखे ॾेखारियूं। माशाल्लाह बहितरीनु कमु थिए पियो मस्जिद जो, ऐं उहे बि थोरा घणा तव्हांखे व्यू ॾेखारियूं था। ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय बि लाज़मी ॾियो, माशाल्लाह ज़रूरु लिखिजो। चेक कयो दोस्तों सामान वग़ैरह पियो आहे मस्जिद जो। हे अदो महिनत करे पियो माशाल्लाह, हे मसालो वग़ैरह तयारु करे पियो। फर्श आहे वाशरूम जो जॻह तयारु कयो अथई। साम्हूं अधु तर वग़ैरह करे पियो, उनखे हल्को हल्को पाणी हणे पियो, हे मसालो ॾिए पियो, मसालो वठे पियो। हे अॻो नरड़ो हिकिड़ो शैतानगिरी में लॻो पियो आहे। ऐं हाणे हलंदो अंदरि जा व्यू तव्हांखे ॾेखारियूं था। उस्ताद कमु करे थो मुंहिंजा। चेक कयो दोस्तों माशाल्लाह मस्जिद में इंटर थियूं पिया। बिस्मिल्लाह। ॾसे छॾियो आहे। चेक कयो दोस्तों माशाल्लाह बहितरीनु कमु थिए पियो। हे रफ पलेस्तर सां करे छॾियो आहे। हिकु छाटो जंहिं विधी अथई जारी, हिकिड़ो ॿियो विधुसि माशाल्लाह। हिन में पाक कलाम वग़ैरह रखण जे हिसाब किताब सां महिराब के भी इंशाल्लाह पलेस्तर वग़ैरह कंदो। हाणे तक़रीबन 3 दीवार जेके अंदरि रफ पलेस्तर थी चुको आहे। बाक़ी हिकिड़ी फ्रंट साइड रिश्तो करे पियो। असांखे घणो टाइम लॻंदो हिन अॻी में? अञा हिन में घणो टाइम लॻंदो? जी जी माशाल्लाह उस्ताद बहितरीनु कमु करे पियो।
बहराम खान भी माशाल्लाह हिस्सो वठे पियो इन कम में। ऐं फर्श वग़ैरह भी न पवंदो, अॻी साइड में भी हे भी पवंदो। जगह हेठि चला को मींहं बारिशनि वग़ैरह करे झुरी वई तो को लेवल करे पोइ उनखे कमु वग़ैरह कंदा ओके कंदसि। मस्जिद शरीफ में पखो वग़ैरह लॻल आहे। तव्हां सोची था हूंदो दोस्तों त जेको सामान वग़ैरह उन्हनि किथे रखियो आहे, सामान वग़ैरह कढी करे साम्हूं स्कूल जी बिल्डिंग आहे उन में हिकिड़ो रूम साफ़ करे उन्हनि जेको आहे पाक कलाम वग़ैरह हर शइ उते रखी आहे। उमेद आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं जेको कमकार हुयो मस्जिद जो उहो बि तव्हांखे ॾेखारियोसीं। ऐं जेको आहे त बसि मुंहिंजी दिलि चए थी अॼु जो व्लॉग जेको आहे त एंड कयो। इंशाल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां सां हाज़िर थींदासीं। अॼु के व्लॉग में लास्ट में कमेंट्स लाज़मी ॾिजो, माशाल्लाह लिखिजो ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। इंशाल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु नई शइ सां गॾु तव्हां सां हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।